अवां ज़रूर कॾहिं न कॾहिं कंहिं क्लास फेलो या पंहिंजे कंहिं वेझे माण्हूअ बाबति सोचियो हूंदो त फलाणो शख़्स एतिरो अमीर त न हो पर हू करोड़पति कीअं बणिजी वियो। हिन जी तालीमी सलाहियत बि घटि हूंदी हुई, हिन जो को वॾो इनाम बि न निकितो हो, पोइ नेठू करोड़पति बणियो कीअं। इहे सवाल हर उन माण्हूअ जे ज़हन में ईंदा हूंदा जेको करोड़पति बणिजणु चाहे थो। जेकॾहिं अव्हां खे ख़बर न आहे त पोइ अव्हां बि ॼाणे वठो। हिन तरीक़े में रुॻो कुझु सलाहूं आहिनि जिन ते अमल करणो पवंदो। इन्हनि में मनसूबाबंदी, सब्र, बचत ऐं स्मार्ट सीड़पकारी वग़ैरह शामिल आहिनि। हर शख़्स चाहींदो आहे त हू 30 सालनि जी उमिरि ताईं पहुचण खां अॻु करोड़पति बणिजी वञे। इन लाइ खेसि कुझु ॻाल्हियुनि ते अमल करणो पवंदो। माण्हू बचत कंदा आहिनि ऐं इहा सुठी ॻाल्हि बि आहे, पर अक्सर माण्हू उन वक़्तु बचत कनि था जॾहिं वक़्तु निकिरी चुको हूंदो आहे। इन जो सही वक़्तु इहो आहे त जेतिरो जल्दी मुमकिन थी सघे पंहिंजी आमदनी मां कुझु न कुझु बचाइजे। फर्ज़ करियो अव्हां जी उमिरि हिन वक़्तु 20 साल आहे ऐं 40 सालनि ताईं पहुचण ताईं अव्हां चङी भली रक़म जमा करे चुका हूंदा। इन खां सवाइ कुझु मुल्कनि में हिकु अकाउंट आहे जंहिं में पैसा रखबा आहिनि ऐं अकाउंट होल्डर खे कुझु मराहतूं बि मिलंदियूं आहिनि, त पोइ उते पैसा जमा करे रखण में फ़ाइदो थींदो। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त गैर ज़रूरी ख़र्च ऐं कर्ज़ इहे ॿई शयूं अव्हां जे रस्ते में रंडक आहिनि। अहिड़ियुनि शयुनि खे ख़रीद करणु बंदि करियो जिन जी अव्हां खे ज़रूरत ई नाहे। का बि शइ ख़रीद करण खां अॻु पाण खां पुछो, छा मूंखे हिन शइ जी ज़रूरत आहे? छा मूं वटि अहिड़ी का शइ अॻुवाट ई त मौजूदु नाहे? छा इहा मुंहिंजे करोड़पति बणिजण वारी ख़्वाहिश खां वधीक अहम आहे? यादि रखो त हर उहो रुपयो जेको अव्हां अहिड़ी शइ ते ख़र्च कंदा जंहिंजी अव्हां खे ज़रूरत नाहे, उहो ई रुपयो सीड़पकारी में इस्तेमालु थी सघे थो। जेकॾहिं घटि में घटि 20 साल अव्हां उहे पैसा बचायो त अव्हां जी आमदनी में सुठी वाधि थींदी। पैसा बचाइण लाइ माहिर चवनि था त घटि में घटि कमाईअ जो 15% बचत में आणिजे। जेकॾहिं एतिरी रक़म न बचाई वई त अव्हां जो करोड़पति बणिजणु ॾुखियो थी पवंदो। जेकॾहिं अव्हां मुस्तहिक आहियो त पघार में वाध लाइ दरख़्वास्त ॾियो, ऑफिस में वाधू वक़्तु ॾेई पैसा वधायो या वरी ॿी ड्यूटी करण बि फ़ाइदेमंद थींदो ऐं पंहिंजी कमाईअ जी सलाहियत बि वधंदी। महांगाई खां कॾहिं बि हार न मञिजे। वाधू शयूं बिल्कुलु ख़रीद न करियो। जेकॾहिं अव्हां सस्ते किराए वारे घर में रहो था त पोइ महांगे किराए वारे घर में लॾण जो सफ़ा न सोचो। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त वॾी बचत कई पर फ़ाइदो न थियो। ज़रूरी न आहे त अव्हां जे सभिनी मुआशी मामलनि ते मज़बूती हुजे। इन लाइ साॻे शोबे जे कंहिं माहिर सां सलाह कयो जेको अव्हां खे सीड़पकारी लाइ दुरुस्त सलाह ॾेई सघे। अव्हां खे ॼाणणु घुर्जे त अव्हां खे केतिरी सीड़पकारी करणु घुर्जे। इन लाइ पंहिंजी ज़िंदगी जे मामूल ऐं सूरत हाल खे ॾिसणु घुर्जे। जॾहिं उमिरि नंढी हूंदी आहे त घटि पैसनि में बि गुज़ारो थी वेंदो आहे ऐं पैसा गॾु करण लाइ बि चङो वक़्तु हूंदो आहे, जॾहिं त इंसान उन वक़्तु घणी रिस्क बि खणी सघे थो।